क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मकामिल आखर रब्बि हबली मिनस सालिहीन इन्नल्लाहा व मलाइकतुहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। वॾे आवाज़ सां बावाज़े बुलंद सोने नबी इमामुल अंबिया बिनी जहानन जे सरदार जे मथा सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ईमानो सबई मिठड़ा आया पंद करे चो सुभान अल्लाह। वडो मजमुआ जलसो वडो आ सुभान अल्लाह जो आवाज बुलंद आवाज अचण खपे। ऐं लाउड स्पीकर मॉनिटर जंहिं साम्हूं आहिनि जेकर उन में आवाज़ नथो अचे तूं उथी भी हथ मथे करे तांजो इनके ख़बर पए मजमू वॾो आहे तारूं हेठां मथां आयल आहिनि किथां का तार निकिरी वेंदी आहे पतो पवंदो कोन्हे को तंहिंजे करे मॉनिटरनि जो थोरो आवाज़ भी ॾेई करे गूंज कराएसि साउंड वधाएसि एको डबलिंग कराएसि। वॾो जलसो अल्हम्दुलिल्लाह वॾे पैमाने ते ख़ैरात फी सबीलिल्लाह या चीकट बंदि कराएसि गोगो ॾेसि थोरो घुटो ॾेसि। अब तव्हां सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ 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 माशाअल्लाह जेते क़दर ही तव्हांखे मौक़ो मिलो हिते जेको सुभान अल्लाह ॾाढियां चवंदो ख़ुदा जो कसम अल्लाह जे तरफ़ां एॾो वॾो सवाब कमाईंदो। आख़िरी ॾींहुं आहे क़ुर्बानी जे हवाले सां ही माण्हू सभई मिठड़ा आया पंध करे क़ुरान जे ॿुधण लए आया पीर भरे ही बलोच थो अर्ज़ करे राज़ी थी रहमान तूं चो सुभान अल्लाह ॿई हथ मथे करे। अल्हम्दुलिल्लाह मां तव्हांजे साम्हूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे कलाम पाक आख़िरी सिपारो सूरत ज़ुहा तिलावत कयो। टेवों सिपारो सूरत साफ़ात मां आयत तिलावत की आहे 35-36 नंबर आयत तकरीबन। मुझा दोस्तों अजीजो मेहमान बुजुर्ग घणा आहिनि जलसे में वॾी माशाअल्लाह रश भी आहे। पंहिंजे मौज़ू खे मुख़्तसिर कंदे तव्हांखे मां इहो चवणु चाहियां थो त जिन्हनि दोस्तनि पंहिंजूं क़ुर्बानियूं कयूं पहिरें नंबर ते दुआ आहे अल्लाह पाक सभिनि जी क़ुर्बानी खे क़बूल फरमाए आमीन। वॾे आवाज़ सां चओ। जेके फ्रिजनि ऐं फ्रीज़र में रखियो माल वेठा आहिनि उहे त आस्ते चवंदा हूअं बि तव्हां ग़रीब त ॾाढा सुभान अल्लाह चओ। अब ॿुधो 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 दुआ आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़बूल करे सभिनि जी क़ुर्बानी क़बूल करे। हिजरी क़ुर्बानी टियों ॾींहुं ईद जो मां जेका सूरत ऐं आयत तिलावत कई आहे सूरत ज़ुहा
अल्लाह सी पांजे नबी खां पुछे थो, रब साईं सवाल करे थो त मुंहिंजा दिलबर मुंहिंजा सुहिणा तूं मुंझो छो आ। नबी इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था अल्लाह साईं मक्के जे काफरन मक्के जे मुशरिकन दुश्मनन ईज़ायो घणो आ, तरह तरह जो तकलीफ़ूं ॾिनऊं। हाणे चंद ॾींहंनि जे करे वही बंदि थी वियो। मक्के जा काफर खिलन था, टोकूं करनि था, चवनि था त मुहम्मद जो रब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह नाराज़ थी वियो अथसि, नबीअ खां अल्लाह रुसी वियो आहे, छॾे ॾिनईंसि, ॻाल्हाईंदो न अथसि, वही जो बंदि थी वियो अथसि। हाणे इहे ॻाल्हियूं कननि ते पयूं आहिनि, इन जे करे मुंझो वेठो आहे, ॾुख आहे। अल्लाह सी फरमाया महबूब इन्हनि खे तूं जवाब न ॾे, तुंहिंजो जवाब मके मदीने ताईं रहंदो, इन्हनि खे मां जवाब ॾींदुसि जेको क़यामत जे सुबह ताईं रहंदो। चओ सुभान अल्लाह। क़ुरान मजीद क़यामत जे सुबह तक रहंदो न साईं। क़यामत जे ॾींहुं माशर जे मैदान में बि हूंदो न, जन्नतनि खे जन्नत वठी ॾींदो कि न, त क़यामत ताईं रहंदो, तूं जवाब न ॾे। नबी साईं ठीकु आहे। ऐं क़ुरान मजीद में जिथे बि नबी साईं खे जेका तकलीफ़ पहुती आहे, नबी साईं मुंझो थियो आहे, अल्लाह पुछियो आहे त पहिरीं ॿुधा जिसे हे तकलीफ़ आहे, टे पुटड़ा ॾिने घुराए वरिता थी, ऐं आख़िरी इब्राहिम बि सकरात में घुराए थो, अल्लाह टे पुटड़ा ॾेई प्यारा करे पाण वटि घुराया थी, इहो हिकिड़ो त ॾे। काफ़र त चवनि था त पुट बचनस कोन था, निपटरो नबी आहे, माज़ल्ला अस्तगफिरुल्लाह, जो दीन मिशन खत्म थी वेंदो, खिलन था, टोकूं करनि था, रब तुंहिंजी त निमत में का कमी कान्हे, का बादशाही में खजाना भरिया पिया आहिनि, मूंखे बि ॾे, पर अल्लाह जे मशीयत में हो न। छो? पोइ अल्लाह राज़ी करे थो नबीअ खे त पुटड़ा तुंहिंजा मां घुराया, हिन जे करे मुंझो नथी, इन्हनि खे मां पाण जवाब ॾींदुसि। कुरान मजीद में किथे भी तव्हां ॾिसो अल्लाह नबी साईं खे इहो दड़को न ॾेई चयो आहे त प्यारा हाणे त बस कर न, ही इनाम ॾिनो माए, ही एहसान कयो माए, ही मर्तबो ऐं मंजिल ॾिनो माए, हाणे मुंझो नथी, ॾुख न कर, हाणे त खिल। अल्लाह नथो चवे। अल्लाह फरमाए थो जिब्राइल पंहिंजे पिरीअ खे अहिड़े अंदाज़ सां राज़ी कंदासीं जो पाण ख़ुशि थी वेंदो। चओ सुभान अल्लाह। ॿुधो ॿुधो, थोरो मां मिसाल ॾियां, तवजा थोरो हेॾे हुजे। तुंहिंजो छोकिरो जेकॾहिं ज़िद करे मूंखे वठी हल पने अकिल शहर, अब्बा अब्बा करे लेथड़े मिटीअ में पाण खे भरे छॾीसि, माई फ़कीरानी बि तोखे चवंदी निभागा ही पैसो काॾे कंदे, हिकिड़ो बचड़ो त अल्लाह खां घुरी घुरी वरितो आहे, इनखे न ॾींदे न ॾींदे त कंहिंखे ॾींदे? पोइ हे बि तयारु थींदो, पुट खे वठी वेंदो, भाउ खे, चाचो आहे, मामू आहे, छोकिरो वेंदो पने अकिल शहर। पोइ हाणे छा खाईंदे? ॾिसंदो गर्मी आहे, मुला मट वारी कुल्फी खाराईंदुसि न। पोइ वरी हेॾे सट ॾेई ॾिसंदो त फलूदे वारो बीठो आहे, चवंदो फलूदो बि खाराए। नंढड़ो ॿार डिमांड वेंदा वधंदा, अंगल अणियूं वेंदो कंदो, चंपल बि वठी ॾे, कपिड़ो बस न कंदो। ॿार पी नाराज़ थींदो, थपड़ंदो, चुप कर छोकरा, तंग कयो थी, हल कर, वठी ईंदुसि के न, केॾो महिरबान आहे पी। उस्ताद आहे, शागिर्द सवाल कंदो, उस्ताद वेठो आहे ये जवाब जे लाइ, थोरो तमीज़ समझो। एक सवाल उस्ताद जवाब, दो सवाल उस्ताद जवाब, टियों सवाल उस्ताद जवाब ॾींदो, आख़िर थकी पवंदो न, चवंदो बस कर छोकरा, सबक पढ़ न छॾींदे छा चंद्रा, दड़को ॾींदो न। मुर्शिदा मुरीद पुछंदो, साईं ही ज़िक्र पको कयो, हाणे सबक ॾे, ही सिफ़त पको कयो, हाणे ज़िक्र ॾे। मुर्शिद बि चवंदो चंड्रो मुरीद मूंखां ई अॻिते निकितो थो वई, दड़को ॾींदो, बस कर चुप कर, तुंहिंजो सबक कचो आहे, अञा पको करे आ। पर पूरे कुरान मजीद में नबी मुझो थियो थो, अल्लाह ख़ुशि कंदो वईंसि तो, काथे रब नचो त प्यारा हाणे त बस कर न, एॾो ॾिनो मां, एॾो राज़ी कयो मां, अञा मुझो वेठो आहियां। अब समझ में ॻाल्हि आई कि न? मूंसां उहे ॻाल्हाइनि जेके सम्झनि, जेके ॻाल्हि समझ में आई त मथे कर सुभान अल्लाह चो वॾे आवाज़ सां, त मां ॾिसां त कंहिंखे ॻाल्हि समझ में न आई त उनखे उथारे सम्झायां। वरी एक कन के वठी करे तव्हांखे सबक थो मां पढ़ायां। ॾिसो न, वाइज़ करण को मज़ाक न आहे, पहिरियों सम्झायो, उन खां पोइ वाइज़ में लही पओ, बसि पोइ ॿुधंदो हल त तोखे सॼो खाको नज़र अची वेंदो। हे सॼे मुंहिंजे वाइज़ जो ख़ुलासो आहे, आईनो आहे। हाणे अचो त क़ुरान खां पुछूं, वज़ुहा वल्लैल इज़ा सजा, नबी मुझो आहे छो? चई काफ़रनि चयो वही बंदि थी वियो आहे कंहिं ॾींहं, काफ़ी ॾींहंनि ताईं, कंहिं वजह जे करे कि अल्लाह नाराज़ थी वियो अथसि, नबीअ खां मुहम्मद खे छॾे ॾिनई, रुसी वियो अथसि, तॾहिं मुझो आहे। काफ़र चवनि था
अल्लाह साईं जवाब ॾिनो चो सुभान अल्लाह। खोलियूं कुरान, कुरान जो ॿुधण त सवाब आ, चो इन साईं जो ॾिसण बि सवाब आ। फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आखिरी सिपारो आहे दुनिया वारो सूरज जो नालो सूरत ज़ुहा। अल्लाह फरमायो सुना तो इन्हीं काफिर मुशरिकन के जवाब न दे, तांजो जवाब मक्के मदीने ताईं रहंदो। मां अल्लाह इनके जवाब ॾींदुस जेको क़यामत जे सुबह ताईं रहंदो। सवाल दुनिया वारो मक्के जे मुशरिक काफिरन चयो आहे नबीअ खां चंद ॾींहंनि जे करे वही मौक़ूफ़ थियो, बंद थी वियो कंहिं वजह जे करे। मुशरिक काफिरन लायो अल्लाह नाराज़ थियो अथसि, छॾे ॾिनईंसि कावड़ जियो नबी सां ॻाल्हाईंदो न आहे। जवाब में अल्लाह फरमायो वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। चो सुभान अल्लाह। खोलो पियो कुरान, अचे तो नजर, ॾिसो 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 हेॾे। अल्लाह से फरमाए वज़ुहा, मुंहिंजा महबूब कसम तुंहिंजे सोणे हुस्न जो ॾाढो सुहिणो आहे। ॾिस तूं सही आईने में अल्लाह अहिड़ो सुहिणो ठाहियो मां, एॾो प्यारो बणायो मां, बेमिसाल नबी आए। हुस्न तुंहिंजो बेमिसाल आहे, अखियूं तुंहिंजो बेमिसाल, ॻाल्हाइण बेमिसाल, अंदाज़ अजीब आहे, निरालो आहे। पर ज़ागल बसरो वमा तग़ा, ॻाल्हाइण ॾाढो मिठड़ो आहे, ज़ुबान मुबारक हसीन आहे, गुफ्तगू बेमिसाल आहे। फरमाइला तो हर के बेगेल सां लगा वज़ुहा, ॾाढो सुहिणो आहे, तुंहिंजे हुस्न जो कसम आहे। वल्लैलि इज़ा सजा, कसम तुंहिंजे उन वारनि ज़ुल्फ़नि जो जेके तुंहिंजे चेहरे मुबारक खे ढकियो बीठा थी। हाणे इहो जवाब आयो। सवाल मक्के जा मुशरिक काफिर टोकूं पिया था करनि, खिलनि था पिया। अल्लाह वही बंद करे छॾियो आहे। रब नाराज़ थियो अथसि, कावड़ जियो अथसि, ॻाल्हाईंदो न आहे। जवाब आयो वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा, कसम तुंहिंजे हुस्न जो, कसम तुंहिंजे प्यारे कारन ज़ुल्फ़न जो। अल्लाह इहो जवाब समझ में न आयो। सवाल जो जवाब असां को तत्बीक न आहे। अल्लाह फरमायो अजीब अंदाज़ सां उलमा ने लिखियो आहे, मुफ़स्सिरीन ने लिखियो आहे, तमाम मौलवी आलिमन खां तकरीर या ॿुधी हूंदी, उते मतलब ॿियो आहे, ते मक़सद ॿियो आहे। अल्लाह फरमायो मुंहिंजा सुहिणा इहो दलील आहे, सुहिणो बणायो आहे, ख़ूबसूरत बणायो आहे, एॾो हसीन बणायो मां, इहो दलील आहे। मा वद्दअक रब्बुक वमा क़ला, तुंहिंजे रब तोखे छॾियो बि न आहे, तोखां नाराज़ बि न आहे। जेकर तोखे छॾे ॾियां, तोखां नाराज़ थी वई आहियां, त एॾो सुहिणो तोखे ठाहियां ई न, एॾो ख़ूबसूरत हसीनो जमील, पोइ मां अल्लाह तोखे छॾे ॾियां, तोखां रुसी वञा, पोइ तोखे एॾो सुहिणो ठाहियां। इहो तुंहिंजो हुस्न दलील आहे, ख़ूबसूरती दलील आहे, त तुंहिंजो रब तोखां नाराज़ रुसियो कोन्हे, छॾे न ॾिनईसि। हिकु मतिलब ॿी माना कयां, अल्लाह से जवाब ॾिनो वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा। ॿुधो ॿुधो दुनिया वारो मुंहिंजा महबूब मुंझो आहे। जी अल्लाह काफ़िर त चवंदा त रब नाराज़ थियो त वही त बंदि थी वियो न। अल्लाह फरमाए मुंहिंजो न थी वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा। ओ मुंहिंजा प्यारा
कसम मूंखे ॾींहुं ईंदड़ जो कसम उन राति जो जॾहिं छाजी वई दुनिया खे ढके छॾे भला ॿुधा त मुंहिंजा दिलबर मुंहिंजा सुहिणा साईं है ॾींहुं ईंदो पियो आया ना जी मुंहिंजा ॾींहुं त ईंदो पियो आहे भला ॿुधा राति बि ईंदी पई आहे जी मुंहिंजा अल्लाह राति बि ईंदी पई आहे ॾींहुं बि अचे थो राति बि अचे थी पई अल्लाह फरमायो मुंहिंजा दिलबर इहो दलील आहे मा वद्दाक रब्बुक वमा गला तुंहिंजे रब तोखे छॾियो बि न आहे तोखां नाराज़ बि न आहे जेकर तोखे छॾे ॾिया नाराज़ थी वई हा न ॾींहुं अचे हा न राति थिए हा ॾींहुं अचे थो तंहिंजी माना रब तोखे छॾियो न आहे जंहिं ॾींहुं खे तुंहिंजे घरे बणायो आहे राति बि अचे थी पई इहो दलील आहे तुंहिंजो रब तोखां नाराज़ बि न आहे नाराज थी वई आ तुंहिंजो रब तोखे छॾे ॾिया सोना नदी अचे हाल राति थिया वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला ये ॿ माना टी माना समझ मतलब ॿियो आहे अल्लाह फरमायो सोना मुंहिंजो आ जिब्राईल अमीन फरमायो जी मुंहिंजा अल्लाह ॿ दलील नबी साईं खे मिलिया अयां मुंहिंजो आहे दुख में आहे अल्लाह तो फरमाए मुझा सुना हाने तो बस करे हाने तो मुस्किरा नल्ला नबी जी मुझ के लाइनो आ दिलबर के खुश करनो आ मुतमैन थी वई अल्लाह फरमायो महबूब हेदे द नजर कर वज़ुहा कसम मूंखे ॾींहुं रोशन जो यानी ॾींहुं जॾहिं अचे थो ॾींहुं जे अचण में वॾा फ़ाइदा रखी छॾिया मां वॾा वॾा फ़ाइदा ॾींहुं निकिरी पियो आहे फसलों पची करे तैयार थिया अंबल जो बाग पची तैयार थियो खजूर जो बाग पची तैयार थींदो दुनिया वारो माण्हू पंहिंजो कमकार सां वेंदा बाज़ार में कमड़ो गंदा ऑफिसन में वेंदा ॾींहं में वॾा फ़ाइदा रखिया मां वल्लैल इज़ा सजा कसम मूंखे राति ईंदड़ जो ॾींहुं वियो हाणे नुक़सान अचे न नुक़सान न आहे तॾहिं बि फ़ाइदो आहे ॾींहं में जेके कमकार करे मज़दूरी करे महिनत करे पत्थर कुटे करे बिस्तरे में आराम करण जे लाइ थकड़ा लाहे छॾींदो आहियां मां रब राति जे अचण में बि फ़ाइदो आहे ॾींहुं अचे तॾहिं बि फ़ाइदो ॾींहुं वञे राति अचे तॾहिं बि फ़ाइदो आहे अल्लाह फरमायो इहो दलील आहे मा वद्दाक रब्बुक वमा क़ला तोॾे वही अचे तॾहिं बि तुंहिंजो फ़ाइदो वही न अचे तॾहिं बि तुंहिंजो फ़ाइदो ई फ़ाइदो आहे जो सुभान अल्लाह नारे तकबीर इस्लाम शान मुस्तफा नारे तकबीर नुक़सान त आहे ई न हाणे ॿुधो ॿुधो नबी साईं मुंहिंजो आहे काफ़रनि ऐं मुशरिकनि जो त वही बंदि थी वियो अथसि रब नाराज़ थी वियो अथसि छॾे ॾिनईसि नबी मुंहिंजो आहे अल्लाह सम्झाएसि थो राज़ी करे थो नबी साईं खे ख़ुशि करे थो पियो तरह तरह अंदाज़ सां हाणे नबी ख़ुशि थिए न फरमाए न अञा मुंहिंजो आहे चई छो चई काफ़र त चवंदा वही त बंदि करे छॾी अल्लाह फरमाए जिब्राईल वरी मुंहिंजे महबूब खे इन अंदाज़ सां सम्झाएसि फरमाए वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला चो सुभान अल्लाह तालमन का बुदो वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला आखिरत का मुराद माशर जो डी ऊला का मुराद ही दुनिया अल्लाह फरमाए तो मुझा महबूब दुख न कर मुझो नथी परेशान नथी ही दुनिया आरजी आ बिन टिडियन जी आहे सभिन के मूं वटि अचणो आ ता के भी दुनिया छड़णो आ तंजे करे हिनी दुनिया खां आखिरत तुंहिंजे ला बेहतर बनाए छडियो मां नबी राजी थे नबी खुश थे हाणे हिकड़ी इया माना त आखिरत तुंहिंजे ला बेहतर बनायो आ हिनी दुनिया खां वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला
ये आखिरत दुनिया का तुझे ला बेहतर बनायो से मुझो नथी हाने हिकड़ी माना या मुफस्सिरीन ने हिकड़ी भी माना कई अजीब बारीकी जे अंदाज से तवज्जो कर यानी उला का मुराद हर पहरी घड़ी पीरू डी पीरू वक्त सेकंड मिनट आखिरत का मुराद हर ईंदड़ पोयो घड़ी पोयो डी मिनट सेकंड आए माना किया थी कुरान जी थोड़ो तवज्जो कर यानी वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुझा महबो ऊला जरे तू आलम अरवाह में होए तमाम बेहतरीन होए आलम अरवाह खान गिरी गरे जरे अम्मा जे पेट में आए ता आलम अरवाह खा अधिक बेहतर थी वए या घड़ी तुझे ला बेहतर बनायो से अम्मा आमना जे पेट खां निकरी करे जरे दुनिया में आए सुना अम्मा आमना जे पेट खां वधिक बेहतर या घड़ी तुझे ला बेहतर बनायो से वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला अरे ईंदड़ घड़ी पेरे घड़ी खां तुझे ला बेहतर बनायो से पो तो का नाराज किया थिया से तो के छड़े किया देनो से यो दलीला मावदा घर पुकवमा कला तुझे रब तो के छड़ो किया तो का नाराज किया थियो जनी तहरे ईंदड़ पोयो घड़ी तुझे ला अल्लाह बेहतर बनाए तो पियो है जने बचपन जी जिंदगी तुझी गुजरंदे रहे जवानी जे परवाजन में चढ़ो 40 साल ते पुतू अल्लाह खतवे लबो जो ता तो ते रखो तपीरी घड़ी दुनिया वारी बचपन खा या घड़ी तुझे ला अया तमाम बेहतर बनायो से वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला हर ईंदड़ घड़ी पीरी घड़ी खा तुझे ला बेहतर बनाईंदा था हलो पो नाराज किया थिया से छड़े तो खे किया ने से ओ मुझा दिल पर मुझा सुनो दुनिया छड़े करे आलम बरज़ख में हुए कब्र मुबारक में आए या घड़ी दुनिया जे तमाम नेमतन का तुझे ला बेहतर बनायो से पो तो का नाराज किया थिया से अल्लाह राजी कदो पियो पिरिय के खुश कंदो पियो सोने के छो त साईं मुझो आहे ऐ हुजूर पुरनूर मिठे नाले वारो साईं आहे इश्क जे रसूल जी दिल में तो सुभान अल्लाह जी इश्क अहमद अजल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है जो सुभान अल्लाह रसूल जो मोहब्बत नबी अल्लाह जो केडो प्यारा पांजे प्रिय ए कुर्बानियों ए दी ही मकाम ही कुरान मजीद दीन इस्लाम सब सोने नबी से सदके सा के मिलो तो मोहब्बत इश्क पेरे नंबर ते उन सा कजे पांजे जान खा वधी माल खा वधी कुर्बानी इंसान करे थो अल्लाह जे सामो हाजिर थे थो तो यो तसव्वुर करन चाहतो मुजा मौला ही त जानवर ही मुजो माल कुछ ही कोने यो तोजे अग्या कुर्बान आ मुजो जान भी तोजे अग्या कुर्बान मुजा दोस्तों अजीजो इश्क अहमद अजल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है फूल तो फूल कांटों में भी हुस्न है उल्तुफ जन्नत से बढ़कर मदीने में है फिक्र जन्नत में भी ये सी खुशबू नहीं जैसी खुशबू नबी के पसीने में है सहाबा के झुरमुटो में बदर तुझा वो नूर ही नूर हर सो मदीने में है वा मुक़द्दर अबू बकर फारूक का जिनका घर रहमतों के खजीने में है बेसहारा जमाना न समझे मुझे मेरे आका का
नमाज का मदीने में है जो सुभान अल्लाह। रोजे वारो साईं आयो रोजे में आलम बरज़ख में आ कब्र मुबारक में अल्लाह फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। इया घड़ी आखिरत वारी बेहतर आ पेरी दुनिया जे हर नेमतन का। हाने हाने जी माशर जो मैदान थियो बुधो बुधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कब्र रोजा मुबारक खुली पियो। साईं जन उठ आदम अलैहिस्सलातु वस्सलाम का वठी क़यामत ताईं ओ हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत का वठी करे क़यामत ताईं जे उम्मत सब इकट्ठा थींदा जमा थी नबी न वटि वेंदा भजंदा डुकंदा सब नबी नफ़सी नफ़सी चवंदा पो सब जमा थी गॾ थी करे ईंदा नज़र कंदा हिकिड़ो सुहिणो साईं आए सर सजदे में आ बीबी आमन जो लाल हुजूर पुरनूर मां घोर वया कुर्बान वया मिठे नाले वारो साईं केतरे कदर ना हरीस आए उम्मत साईं जो प्यारा खोल कुरान चो सुभान अल्लाह बैयत मथे करे वदे आवाज सा सुभान अल्लाह जो शादो जवे कुरान पर मैं बिस्मिल्लाह रहमानिर रहीम ओ दुनिया वारो कुरान जो बुधण त सवाब जो इन साईं जो ॾिसण भी सवाब आहे। 11हों सिपारो आ सूरज जो नालो सूरत तौबा आहे दुनिया वारो आयत नंबर 128 आहे पर लगत जा गुमा रसूल मिन अनफुसिकुम अजीजुन अलैहि मा तुम हरीजुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम फइन तवल्लो फकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्लाहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। नबेड़ो जेको हरीसा मेहरबाना दुनिया में ना दीन में सर सजदे में थस उम्मती उम्मती चवे थो अल्लाह मुंहिंजी उम्मत जी तोखे पार तो आहे वो सब माशर वारा मानू परेशान होंदा नफसी नफसी जे आलम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में अल्लाह सी ॻाल्हाईंदुस फरमाइंदुस इरफा रासका या मोहम्मद सलतो तवशफत शफा सोना पंहिंजो सोनो हसीन जमील सर मुबारक मथे तकर अज माशर वारा भी तुझो हुस्न ॾिसने जन ॾिठो तोखे नाहे मदीने वारो साईं तने तक आशिक चयो आ जे मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं गुलों का है तो क्या कहना वहाँ के खार अच्छे हैं दादा जो सुभान अल्लाह अतमत घरे नबी जा आशिक जो सुभान अल्लाह मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं गुलों का है तो क्या कहना वहाँ के खार अच्छे हैं कदम रखे हैं जहाँ पर मेरे महबूब मदनी ने यहाँ के महलों से वो दोनों गार अच्छे हैं यहाँ के महलों से वो दोनों गार अच्छे हैं मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं मगर लेकिन सुलाए हैं जो रोजे में वो दोनों यार अच्छे हैं सुलाए हैं जो कदमों में वो दोनों यार अच्छे हैं मेरे आका के रोजे पर खड़े हैं जितने चौकीदार तुम्हारे बाद
बादशाहों से वो चौकीदार अच्छे हैं, तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार अच्छे हैं। वहाँ हर चीज अच्छी है जमाने भर के चीजों से, वो यहाँ के अच्छे अच्छों से वहाँ के बीमार अच्छे हैं। मदीने वारो साईं सदको या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता अल्लाह फरमाता पांच सर मुबारक मथे चेहरो मुबारक घुर त ॾियां सिफारिश कर त क़बूल कया। हाणे ॿुधो ॿुधो वो उलमान इते अची करे ना आयत के फिट कयोंसि जो ॾिसो न वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, या घड़ी वरी दुनिया जे पेरन घड़न का तमाम बेहतर तुझे ला बनायो से। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, यादा वरी जन्नत में आला मकाम नाज़िज़, वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। हाणे ये सब नेमतूं सब अल्लाह फरमायो दलील थी मा वदा मथे हल मा वदा रब व मा कला, पो तुंहिंजो रब तोखां नाराज़ कीअं थियो? काफरनि जे चवण जे करे मूं जो थियो आई, मुशरिकन जे चवण जे करे छड़े देन मुझा महबूब मां रब तोखां राज़ी आहियां, इन्हनि खां नाराज़ आहियां, खुश आहियां तोखां मुझा सोना। हाणे एतिरा वॾा वॾा दलील थिया, अब नबी खुश थे न पर अञा मुझो आहे। जिब्राइल दे अहवाल अची अञा मूझ अथस। अल्लाह फरमायो इहो बि लाहींदासीं ओ मुझा सोना। अल्लाह तड़को नथो ॾे त प्यारा हाणे त बस कर, पर अल्लाह फरमायो जिब्राइल वहीं चवेस वला सौफ युतीका रब्बुक फतरज़ा, चो सुभान अल्लाह ओ मुझा सोना हाणे त मुझो आ, तोखे एतिरो ॾींदासीं एतिरो तोखे नवाज़ींदासीं, एॾा वॾा इनाम ऐं मक़ाम ऐं मंज़िल मर्तबा ॾींदासीं, तूं पाण राज़ी थी वेंदे ख़ुशि थी वेंदे। जो सुभान अल्लाह। अम्मी आयशा जी फरमाई या रसूल अल्लाह तव्हां रब खां कॾहिं ख़ुशि थींदा? फरमाए को हिकिड़ो उम्मती बि मुंहिंजो जहन्नम में हूंदो रब खां राज़ी न थींदुसि, सभिनि गुनाहगार मुवहिद उम्मतनि खे जन्नत वठी पोइ रब खां राज़ी थी वेंदुसि। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नबी मुंहिंजो थिए थो ख़ुशि करण वारो केरा? उहो मुंहिंजो मिठड़ो अल्लाह आहे। ऐं आख़िरी ॻाल्हि कयां थोरो तवज्जो कर, मां अर्ज़ कयां पियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो थींदो पियो आहे, अल्लाह नबीअ खे ख़ुशि कंदो पियो आहे। टे पुटड़ा लारना महबूब जा प्यारा कयईं, चोथों बजड़ो इब्राहिम सकरात में आहे। नबी जे आलिन मां घर जे अंदरां सॾु थियो आहे, या रसूल अल्लाह अचो त सही बि मिलवा। नबी से फरमाया मां अची करे छा कयां, रब जी शइ आहे, पाण ॾे घुराए त मुंहिंजे वस में न आहे। औलाद ॾियण वारो केरु आहे? हथ मथे करे मुवहिद इशारो करे जो अल्लाह। खसे तॾहिं बि केरु आहे? पुट ॾे तॾहिं बि केरु आहे? न्याणो ॾे बि केरु आहे? मां नथो चवां क़ुरान थो ॻाल्हाए, पर या बोले मैं शाओ नासो वया बोले मैं शाओ ज़ुकुर ओ यो जो हम ज़ुकुरानो नासा। पुटड़ा ॾिया मां रब जी मर्ज़ी को पुछण वारो न आहे, न ॾिया को पुछण वारो न आहे। न्याणियूं ॾिया पुटनि जे लाइ सिकाए छॾियां, दर दर जा ठोकरूं खाए इलाज कराईंदो वतो हुजे, तावीज़ भला धागा पढ़ाईंदो वतो हुजे, न ॾिया त को ॾियण वारो न आहे। अल्लाह फरमाए थो जोड़ा गॾे ॾिया, को पुछण वारो मूंखां न आहे। बादशाह तो अल्लाह आहे, फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। जो सुभान अल्लाह। बादशाह मुझो अल्लाह आहे, ॾिण वारो आहे, मौत हयाती जो मालिक अल्लाह आहे। फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान।
केरा जो मुझो अल्लाह आहे मौत हयाती जो मालिक केरा पाण जे मथा मौत अचे ई ना जो पाक आहे दुनिया जे मथा मौत तारी कराए छड़े पर मैं कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर जो सुभान अल्लाह नबी कह का दो गुरे दादिया ता कह का गुरंदो मुझे वस में ना है पर्ची से अचो कुछ मुझे घट थे गणती घट थे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया हदीस पाक में पांजे पुट इब्राहिम के चरण ते खणी गालायो रब साईं अल्लाह साईं टे पुटड़ा देई पाण दे घुराए वरती पर हाने हिकड़ो यो दे अखिन जो ठार बनाए दे अल्लाह जे मशीयत मनशा में हो त ना जी छो ना अल्लाह सिफरो जा महबूब इल्ला आतना कल कौसर कौसर जो दिनो माए काफरन चयो चयो त माज़ल्ला पुटड़ा नबी साईं जा बचनी कोन था इन जो दीन इस्लाम जो मिशन अगते हलंदो ही कोन ये गालियों पोतियो रसूल मुझो थियो त अल्लाह फरमाए इन्ना आतना कल कौसर कौसर दिनो से तोखे परेशान नथी मुझो नथी आलिमन 50 मानो लिखियो है खैर कसीर तोखे दिनो से तोखे कुरान जड़ी नेमत दौलत दिनी से अले छा मुछा पर बुधो बुधो हाने सवाल है रे हाने नबी तो चवे अल्लाह ठीक आ कौसर भी दिनी पुत्र भी दे हा तुझे खजाने में केड़ी कमी अचे हा अब अचे हा खामी थे हा कुछ भी ना अल्लाह पुत्र भी दे वरी रब साईं छाए चओ जे करे कौसर भी दिनई नेमतू भी दिनई पुटड़ो भी देई छड़या त अल्लाह जे खजाने में कमी अचे अच्छा खोटी अचे अच्छा ना अल्लाह जी फरमायो नबी के वरी अंदाज सा समझाया या मुझो आ खोल कुरान जो सुभान अल्लाह भई त मथे कर तो कुरान खोले बुधाया कुरान जो बुधण त सवाब चो चो इन साईं जो दिसण भी सवाब है पर में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बावियों सिपारो आहे सूरत जो नालो सूरतुल अहज़ाब आहे आयत नंबर 40 आहे कुरान जो ॿुधण त सवाब तो इन साईं जो ॾिसण भी सवाब आहे पर काल मोहम्मदुन अबादिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन कुरान जो सुभान अल्लाह वरी बेजाद कुरान ऐलान कयो आ फरमाया अय्युहन नबिय्यु इल्ला रसलनाका शाहिदों व मुबश्शिरों व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा चो सुभान अल्लाह तारीफ रसूल जी थी पई आहे वरी कुरान थे जाते ऐलान कयो आ पर मैं कुल कुलतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम केड़ो नबी आहे अया बुध कुरान छा तारीफ कंदो पयो आ पर मैं सुभानल्लज़ी असरा बि अब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर के रहे मुझे साईं जे शान सा मुकाबलो करे मर्तबे मंजिल सा मुकाबलो करे तरे त चवण वारे हिया चयो आ चई इहो जे शान वाला आया न कोई आना है
इस जे आशाना किसे पाया न कोई पाना है। इहो जे आशाना वाला आया न कोई आना है। इस जे आशाना किसे पाया न कोई पाना है। ओ सोहना अरशा ते जावण वाले यार रब कलो मरतबा पावण वाले यार। आमला दे लाल जिहा कौन होएगा ओ मिठे लजे पाल जिहा कौन होएगा। साईं भी उठ वेठ करे तो बुजुर्ग भी माशाल्लाह पूछी आखिरी गाल बुधो बुधो अवा फरमाई था कुरान फरमाया महबूब जो पुटड़ो जो पान दे घुरायो से भला तोखे खातम नबीन जो बनायो से। अने आखिरी गाल इल्मी लतीफ हुआ तवज्जा न कंदो गाल समझ में नहीं दी पर मां आसान करे खोले बयान कया तो आए आलिमन जी समझण जी गाल पर ता के समझाणो आ तवज्जा। अल्लाह से मोजो बचड़ो पान दे घुरायो थी औलाद सब पुटड़ा मोजा ऐ चेथो त खातम नबीन जो बनायो मैं पो छा थियो। खातम नबीन भी बनाया बचड़ो भी देहा कसत तोखे न लगे हा तो जा खजाना तो भरिया पे खोटी केड़ी पर बुधो बुधो फरमाई त हा मोजा महबूब तोखे इन जे करे खातम नबीन बनायो से पुटड़ो तो जो पान दे घुरायो से। अब जे करे डॉक्टरा ऐ पुट के भी मानू डॉक्टर चौंदा मौलविया पुट के भी मानू मौलवी चौंदा बुजुर्गा औलाद पुट के भी मानू बुजुर्ग चौंदा। अब जे करे नबी याद उन जे पुट के भी मानू छा चौंदा हथ मथे कर जके गाल समझ में आई छा 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 चौंदा नबी चो छा चौंदा नबी। अल्लाह से फरमाए मुजा महबूब हाने जे करे तो जो पुटड़ो बचाए दियो मानो त नबी चौंदा तो त नबी जो पुटड़ा। हालांकि दे कुरान में ऐलान कयो से मा काल मुहम्मदुन नबादि मिर रिजालिकुम खातमुल नबील तो के बनायो से। आने तुझे विसाल खां बाद तुझे पुट के को नबी चवे तुझे खत पे नबूअ जे मथा दाग ईंदो। आने तुझो पुटड़ो घुराए करे तो के थोड़ो रवारे करे माला इहो त बर्दाश्त कंदो आ पर तुझे खत पे नबूअ जे मथा दाग अचण बर्दाश्त न कंदो आ। चो सुभान अल्लाह वाह वाह जा नारा लगी आ चो सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा जो कसम है फरमाए वाह वाह मुझा अल्लाह छा त समझाने जो अंदाज थस अज वायदो करे त इंशाअल्लाह असा भी सोहणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत कंदा से प्यार कंदा से नबी मोजो थे तो अल्लाह किए खुश तो करे। वडा दलाइल है वडा मौजू है वडियूं आयतूं हैं हदीस हैं ऐ सदरदीन कमरदीन साहब जे जलसे के हन जे प्रोग्राम के अल्लाह पांजे बारगाह आलिया में कबूल फरमाए। फकीर नाथ खान अल्लाह रखियो मूसा गड साणा।